हैदराबाद में वापारिन भाजियुनि जी क़ीमत में पाण मुरादो वाध करे छॾी आहे ऐं भाजियुनि जा अघ टीण ते वधण सबबि ग़रीब तबिको साई भाॼी खां बि महरूम बणिजी वियो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भाॼियूं विकिरो कंदड़ दुकानदार तोड़े रेढ़ियुनि वारा कुझु ॾींहं अॻु 150 खां 200 रुपया फ़ी किलो मिलंदड़ टमाटो हाणे 400 रुपया फ़ी किलो में विकिरो करे रहिया आहिनि, जॾहिं त 80 खां 100 रुपया मिलंदड़ बसर फ़ी किलो 200 रुपयनि जा थी विया आहिनि। अहिड़ी रीति 30 खां 50 रुपया फ़ी किलो मिलंदड़ पटाटा बि 100 रुपया फ़ी किलो में विकिरो पिया थियनि। साॻी रीति अदरक ऐं थूम फ़ी किलो 400 खां 500 रुपया हुई, जेका हाणे वधी 900 रुपया किलो थी वई आहे। रेढ़नि ते भाॼियूं विकिरो कंदड़नि मूजिबि त 50 रुपया फ़ी किलो में मिलंदड़ सावा मिर्च हाणे 160 रुपया फ़ी किलो जा थी विया आहिनि, जॾहिं त 50 खां 80 रुपया फ़ी किलो मिलंदड़ भींडियूं 100 रुपया किलो जे हिसाब सां विकिरो कयूं पियूं वञनि। अहिड़ी रीति वाङण, मेहा, तूरियूं, गोभी ऐं गजर जे अघनि में बि 50 खां 100 रुपया फ़ी किलो ते वाधि थी आहे। बिह, कद्दू ऐं साए मसाले जा अघ बि चोट चढ़ी विया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त लाॻापियल तालुकनि जा असिस्टेंट कमिश्नर ऐं प्राइस कंट्रोलर कमेटियूं अघूर निंड में सुतल आहिनि, जंहिं करे दुकानदारनि ऐं वापारिनि पाण मुरादो भाॼियुनि जे अघनि में वाध करे छॾी आहे। शहरियुनि मूजिबि त माहरुम उल हराम दौरान रोज़ानो जे बुनियाद ते न्याज़ नगर थींदो रहे थो ऐं भाॼियूं महांगियूं मिलण सबबि हू तमामु घणा परेशान थींदा, जंहिं करे ज़िले इंतिज़ामिया खे मामले जो नोटिस वठणु घुरिजे त जीअं खेनि भाॼियूं मुक़ररु अघ ते फराहम थी सघनि। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।